कराची के इलाके गाजी अब्दुल्ला शाह गोठ साम्हूं वाटर बोर्ड की ज़मीन ते लैंड माफिया के माण्हुनि पारां कब्ज़ो करे गैर कानूनी इरावत जो कम शुरू करे छॾियो, जंहिं ख़िलाफ़ सिंध अवामी सथ कराची डिवीज़न पारां मर्कज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र रियाज़ खेमटो, महमूद रिंद ऐं मंसूर सामटियो जे अॻुवाणी में एहतजाजी रैली कड़ी कब्ज़ा माफिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻुवाणनि चयो त अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ जे स्टाफ भरिसां वाटर बोर्ड जी ज़मीन ते PTI 242 जे MNA सैफुर रहमान, मसूद फयाज़ खान, ज़ुल्फ़िकार खान ऐं ॿियनि नाजाइज़ कब्ज़ा करे बाउंड्री वाल ॾेई छॾी आहे, जंहिंजी उहे सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। हुननि वधीक चयो त हिकु तरफ़ सुप्रीम कोर्ट नाजाइज़ कब्ज़ा हटाइण जा हुकुम जारी करे थी, त वरी ॿिए पासे PTI जा चूंडियल नुमाइंदा ग्रीन बेल्ट जी ज़मीन ते कब्ज़ा करे पाणी चोरी करण जा मनसूबा जोड़े रहिया आहिनि, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। असां चऊं था पिया त अगरि पार्क ठहे त तमामु बहितर आहे, उनखे लोहो गिरल हणायो वञे, पर हे मख़सूस हिकिड़ो विच में पीस कटे उन ते किरननि सां खोटाई करे ऐं वॾे पैमाने ते दीवारूं कोट मथे खयां था वञनि पिया, जेके असांखे नामंज़ूर आहिनि। ऐं हिते जेको आहे सो पाणी जी लाइननि ते वज़न पवंदो, लाइनूं फाटी पवंदियूं, भॼंदियूं, सुभाणे इहे प्रॉब्लम थींदा, सॼी कराची मुतासिर थींदी। हिते जेको आहे सो टेरिटरी सॼी कवर करे ऐं बाउंड्री रेज़ अप था कनि। हिते असां जो पानी जो लाइनूं भी वञनि थियूं ॻोठ वारनि जो, असांखे तमामु घणा ख़दशात आहिनि, सुभाणे प्रॉब्लम्स क्रिएट थी था सघनि पानी जे हिसाब सां, ॿिए कंहिं हिसाब सां। बजाए हिते का पार्क वग़ैरह ठाहिण जे, बजाए कि इनके बेहतर ग्रीनरी करण जे, इन जे मथां ही गैर कानूनी तौर ते हुकूमती सरपरस्ती में जेको कुछ थी रहियो आहे, असीं उनखे अपील था करियूं हुकूमत सिंध खे त इन ते एक्शन वठो ऐं जेका वाटर बोर्ड डिपार्टमेंट जा आहे उहा जेका पंहिंजी अखि पटे ऐं उनखे ॾिसे त तव्हां हूअं चओ था पाणी चोरी थिए थी, पाणी जॾहिं चोरी थिए थी तव्हांजे लाइननि जे मथां जॾहिं अॾावतूं थियनि थियूं, तव्हांखे छो ॾिसण में कोन था अचनि। हुन सुप्रीम कोर्ट, सिंध हाई कोर्ट, IG सिंध, SSP मलिर वाटर बोर्ड इंतजाम खां मुताबिक़ उते फिलफोर नोटिस वठी कब्ज़े में मुलविस लैंड माफिया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।